अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 28। मूंखां उहा ॻाल्हि विसरी वई त नरम रफ़्तार सां वहंदड़ पाणीअ ते वाचूड़ा कुन पैदा करे विझंदा आहिनि। अलाए जे छो आउं सॼो ॾींहुं महरूअ खां लवाईंदो रहियुसि, पर वरी वरी मूंखे उहो शक पवणु लॻो त हर हर महरू ॿाहिरां कंहिंजे अचण जे इंतज़ार में हुई। जीअं जीअं शाम थींदी वई हिन जी बेआरामी वधंदी वई। हिन जे मुंहं ते कुझु अहिड़ो रंग हो ॼणो त हिन खां का निहायत ज़रूरी शइ विञाइजी वई हुई। मानीअ ते वेठासीं त हिन गिरह बि न कयूं। मानीअ में घूरींदे हिन भुण भुण कई, सलीम अलाए जे छो न आयो। अमां को कमु थी पियो हूंदुसि, सोरठ बेख़्यालीअ मां चयो। न, हू ईअं भेरो भञण जो आदी न आहे। महरूअ वरी बि झीणे आवाज़ में चयो। हिन जे मुंहं ते जेका उणितुण पीड़ा हुई उनखे ॾिसी मुंहिंजे अंदर में वढ पवणु लॻा। मूंखे रखी रखी पंहिंजी कमीण पथे यादि आई। अॼु मूं हिन खे रंजाए विधो आहे, मूं हिन खे झोरे विधो आहे। उन अहसास मुंहिंजी मानी में हराम करे छॾी। छो मानी अध में छॾे ॾिनव? महरूअ जे सवाल में मूंखे पंहिंजे लाइ प्यार जो पड़लाव बि नज़र आयो, पर मूंखे उन ते ख़ुशी न थी। ऐं तव्हां ॼणो त मानी ढव ते खाई वरिती आहे। मूं बि उन साॻिए शिकायती नमूने चयो। हिन पहिरीं त कुझु न चयो, पोइ रोण हार को थी चयईं, सलीम अलाए जे छो न आयो? मतां बीमार त कोन्हे? मूंखे बुख ई कान्हे। ॿ जुदा ॻाल्हियूं, ॿ जुदा जज़्बा जंहिंजो मर्कज़ हिकिड़ो ई हो, सलीम। मूंखे पोइ बि कावड़ न आई। दिलि ते चयो त मूं में सुबुह जो जाॻियल बाबू अञा मौजूदु हुअणु घुरिजे ऐं आउं हिन खे धमकायां, दड़का ॾियां ऐं चवां, सलीम न आयो त छा थी पियो? हिन जे न अचण ते तुंहिंजी बुख छो मरी वई आहे? पर उहो जिन भूत जेको सुबुह जो सवार हो उहो पर करे उॾामी वियो। मुंहिंजे अॻियां फ़क़ति महरूअ जे मुख ते दुख जूं छायाऊं हुयूं ऐं मुंहिंजे अंदर में हिन लाइ नींहुं मूंखे बिना रोअणु लॻो। कुझु त खाओ आहे, मूं झीणे आवाज़ में चयो। न जानी, सच मूंखे बुख ई कान्हे। अमी मानी खाओ, आउं वञी लेटी थी पवां। हिन लफ़्ज़ जानी उन प्यार मां चयो जेको हमेशह मूंखे सतें आसमान ते पहुचाइण लाइ काफ़ी हूंदो हो, ऐं आउं हिन खे ॾुखोइण ते पंहिंजे पाण खे पिटणु लॻुसि। जेकॾहिं चित्रकार जे अचण ते हिन खे हिकु नई ख़ुशी मिलणु लॻी हुई त मूंखे कहिड़ो हक़ु हो त आउं हिन खां उहा ख़ुशी खसे वठां। सॼी राति महरू पासा वराईंदे थधा साह खणंदी रही। निंड हिन जे नेणनि खां कोहे दूर हुई। निंड मुंहिंजे नेणनि खां बि कोहे दूर हुई। असांजे निंड जो वेरी हिकिड़ो ई हो, पर उन जूं बि मुख़्तलिफ़ सूरतूं हुयूं, जंहिंजो हिकु थी वञणु मूं लाइ वॾो अज़ाब थी थिए सघियो। पर उन अज़ाब में आउं महरूअ खे मुब्तला करण जो ज़िम्मेदार बणिजी वियो हुउसि। अज़ाब जा 2 ॾींहं मुंहिंजे वजूद खे लोड़े विया। हिन जे अखियुनि में को कोन्हो दर्दु लही आयो हो ऐं उन्हनि अखियुनि में निहारण जी मूं में सघ न हुई। मूंखे पंहिंजे समूरे वजूद जे विकिरण जो डपु थियणु लॻो। हीउ मूं छा कयो? पंहिंजे हथ सां मूं ख़ुशी ऐं मुर्क हिन जे मुंहं तां रोड़े वरिती हुई। जा मुर्क ॾिसणु मुंहिंजे लाइ ज़िंदगीअ जी सभ खां वॾी आरज़ू हुई। मुंहिंजे ज़हन में जेके बि मुंझारा हुआ से कंहिं मिटीअ जे गुबार जीअं मूं ते तारी ज़रूरु हुआ, पर मुंहिंजो हसद, रीस, कावड़ ऐं कमीणप जा अहसास अलाए जे कहिड़े कुंड में लिकी विया। 3 ॾींहं ते इन पिर फुटीअ जो मूंखे जाॻायो। मूं संदसि हथ पंहिंजे हथनि में वरिता त उहे बर्फ़ खां बि वधीक थधा हुआ। हिन जे अखियुनि में अलाए जे कहिड़ी वीरानी हुई जंहिं मुंहिंजा ओसान ख़ता करे छॾिया। जानी ख़ैर त आहे? मूं संदसि हथ चुमंदे चयो। ॿुधो, उथो त प्रोफेसर जे घर हलूं। मूंखे पक आहे त सलीम बीमार थी पियो आहे। आउं हिन खे जेसीं न ॾिसंदसि तेसीं मुंहिंजे साह जी हीअ मूंझ कान वेंदी। जानी आउं भयां थी त आउं मरी वेंदसि जे। उन ॻाल्हि ते मूं हेल ताईं न सोचियो हो त महरूअ जहिड़ो वजूद ईअं एतिरो मौत जे वेझो थी थिए सघियो। उहा सोच ईंदी हुई, ज़रे घटि मुंहिंजा हथ पेर बि थधा थी साह छॾींदा थी विया। ऐं तड़ तकड़ में तयारु थी हेठि लथुसि। उहो अॻे ई गाॾीअ में वेठी हुई। प्रोफेसर जे फ्लैट ते पहुतासीं त हुनखे तालो लॻल हो। पुछा कईसूं, ख़बर पई त सलीम खे इस्पताल खणाए विया आहिनि। मूंखे पक आहे त सलीम ज़रूरु बीमार थी पियो आहे। हिन पंहिंजे रोअण खे रोकण जी कोशिशि कंदे चयो। मुंहिंजे अंदरि वरी हिकु नओं अहसासु पैदा थियो, जेको घणा साल अॻु बि पैदा थियो त महरू हिन दुनिया बदिरां ॿी कंहिं काइनात जो रूह आहे, जंहिंखे मुहबत ई आहे जेका क़ाइमु दाइमु रखी सघे थी, पोइ उहा मुहबत कंहिंजे लाइ बि हुजे। इस्पताल में डॉक्टर ऐं नर्सूं हिन जी बेक़रारी ऐं परेशानीअ खे ॾिसी
कुझु सम्झी न सघिया त हीउ नौजवान हिन जो छा लॻे जो घड़ीअ लाइ बि हिन खे अकेलो न थिए छॾियईं। हिन जहिड़े हुननि खां वधीक हुस्न खे कंहिं लाइ एतिरो मांदो ॾिसी अलाए जे हिननि कहिड़ा कहिड़ा गुमान थे कढिया। आउं हिकु बुत जियां उन्हनि गुमाननि खे पंहिंजे वजूद जी वेड़ खां अलॻि करे न सघियुसि। मूंखे उहो बि अहसासु न रहियो त प्रोफेसर खे ॾिसंदे बि खेसि सलाम न करे सघियुसि, पर मूंखे उन ते का शर्मसारी का नदामत कान थी हुई। मूं महरूअ जी अखियुनि में एतिरो दर्द सालनि खां न ॾिठो हो ऐं हिन वक़्तु न मूं हुनखे वधीक ॾुखोइण ते घुरियो, न ई को अहिड़ो क़दम खणण ते घुरियुमि जंहिं मां हिन खे उहो गुमान पवे त आउं हिन जी ख़ुशियुनि में नाख़ुशि हुउसि या मूंखे हिन जे जज़्बनि में को शक हो। शक जो वणु मुंहिंजे वजूद में पाड़ू हणी चुको हो ऐं मुंहिंजे अंदर में वेठल बाबा मूंखे उहो ई सम्झाए रहियो हो त हीअ ज़ाइफ़ूं असांजी लाइ आहिनि, असांजी मिल्कियत आहिनि, न की असांजे जज़्बनि ते हुक्मरानी कंदड़ हस्तियूं। पोइ खणी उहे केॾियूं बि सुहिणियूं छो न हुजनि। महरूअ जी सज़ा उहा ई आहे जेका मूं खेसि उन वक़्तु ॾिनी हुई जॾहिं तो हिन सां घड़ीअ झट लाइ प्यार वंडण जी कोशिशि कई हुई। असांजे मुआशिरे में कारीअ जी रुगो शक पवण सां ई खून करण खे बि असांजी जागीरदाराना इंसाफ़ में उहा ई निर्जाई मिलियल आहे जहिड़ी ॿिनि प्रेमियुनि खे ऐतराज़ जोगी हालत में झलण वक़्तु खेनि कुहाड़ियुनि मां कढण खे हासिलु आहे। पर मुंहिंजी कननि में ॿुरंदड़ उहो लेक्चर हिन जे मुंहं में निहारण सां ई बेमाना थी थिए वियो। उहो मुंहिंजे वजूद जो अहिड़ो हिसो हुई जंहिंजे छिॼी पवण सां पाण बि भॼी भुरी पवंदुसि ऐं मुंहिंजे अंदर जो वॾेरो बि उन ई भॼी भुरी पवण खां मूंखे बचाए न सघंदो। मूं हिन खे हमेशह ख़ुशियुनि ॾियण जो पाण सां वचन कयो हो। उन में हिन जी मोट शामिलु न हुई, उहा मोट मूंखे मिली हुई, उहा मुंहिंजी ख़ुशनसीबी हुई। उन करे इस्पताल में हिकु पाछे वांगुरु उहो सभु कुझु ईअं ॾिसी रहियो हुउसि ॼण त उहो ख्वाब में थींदड़ हिकु ड्रामो हो जंहिंमें मुंहिंजो किरदारु रुगो कंहिं हलंदड़ घुमंदड़ रोशनीअ जे पाछे जो हो जेको महरूअ जे पोयां पोयां बेमक़सदु हलंदो थी रहियो। उहो चुपचाप हुनजे सैरांदीअ खां वेही हिन जे वारनि में आङुरियूं फेरींदी रही। पंहिंजे समूरे वजूद ऐं इस्पताल में मौजूदु ॿिए अमले ऐं माण्हुनि खां मूंखां प्रोफेसर खां बिल्कुलु बेख़बर फ़क़ति डॉक्टर ॾांहुं घड़ीअ लाइ ॿाॾाईंदड़ निगाहनि सां ते ॾिठाई ऐं बसि पोइ वरी हिन जे चौधारी कंहिं फ़रिश्ते वांगुरु कॾहिं सैरांदी ऐं कॾहिं पेरांदीअ बीही हिन जी अछी चादर सां ढकियल जिस्म ऐं खुलियल बंदि अखियुनि वारे मुंहं खे पंहिंजी मोहबत भरियल नज़रुनि सां ॾिसंदी थी रही। महरूअ छा ॾिठो हो हिन में? मतां हिन खे हुन में नूरल त नज़र न पिए आयो। उहो ख़्यालु ईंदे ई मुंहिंजो वजूद वरी हिकु भेरो लुॾी वियो। छा उहा मोट जज़्बनि जी उहा रुंज मुमकिन आहे? मूं ॾिठो त ख़ुदि प्रोफेसर हिन जी एॾी बेक़रारी ऐं प्यार खां घबराइजी वियो। आख़िर बि त हूअ हिन जी दोस्त जी घरवारी हुई। शायदि हू सोचे रहियो हो त हीअ कहिड़ी क़िस्म जी चिराइप हुई जो हूअ हिन खे ॾुखोए पाण खे बि वधीक ॾुखोई रही हुई। हिन जॾहिं सम्झो त आउं खां काफ़ी परे हुउसि त हिन भुण कंदे चयो, धीअ आउं तुंहिंजे हिन जज़्बे लाइ ॾाढो शुक्रगुज़ार आहियां, पर छा? हिन जो उहो सवाल न ॼण हिकु डिघी तंबीअ हुई। मूंखे अनवर जो ख़्यालु थो थिए, मूंखे कंहिं ग़लति फ़हमीअ जो ख़ौफ़ थो थिए। प्रोफेसर उॼा ते झीणे आवाज़ में चयो। ग़लति फ़हमी? छा जी ग़लति फ़हमी? अनवर खे आउं पाण ई जवाबु ॾींदुसि। अवी को ख़्यालु न करियो, आउं ॿारु कान आहियां, सभु कुझु सम्झां थी, अवी धीरज करियो। मूंखे पंहिंजे होश हवास ते मुकमल ज़ाब्तो आहे। डॉक्टर त ख़ैर मर्द हुआ, नर्सूं बि हिन जे पोयां ॼण पागल थी पयूं। हू मरीज़नि खे ॾिसण जे बहाने हिन खे ॾिसण ईंदियूं हुयूं। ही नीम करस्तान, नीम हिंदू, नीम मुसलमान नर्सूं पंहिंजे तस्वराती मेडोनाउनि, अप्सराउनि ऐं हूरुनि मां ईमान विञाइण लॻियूं हुयूं। हीअ सूंहं त हिननि जे तस्वर जी सरहदुनि खे उरांगे थी वई ऐं महरू सभिनी जे नज़रनि खां बेनियाज़ हिन जे वारनि में आङुरियूं फेराईंदे आरूस कंदे कंहिं उॼाती हसरत मंझां हिन खे घूरींदी रही। पोइ जॾहिं हिन पहिरियों भेरो अखियूं खोलियूं तॾहिं हुन जे चपनि ते जा मुर्क छाइजी वई। उन अॻियां मोनालिज़ा जी मुर्क बि तिछ हुई। चित्रकार का घड़ी हिन खे ॾिसंदो रहियो ऐं पोइ वरी अखियूं बंदि करे छॾियईं, ॼण हुन मुर्क खे हमेशह लाइ पंहिंजे अखियुनि में जाइ ॾियण ते घुरियईं। पर डॉक्टर जे मुआइने लाइ हिन वरी अखियूं खोले छॾियूं। अवां एतिरी तकलीफ़ छो कई? हिन झीणे आवाज़ में चयो।
पागल ईअं बीमार थिबो आहे? हिन कावड़जंदे चयो। मूंखे छा थियो ऐं छो थियो? हिन सादगीअ मंझां सवाल कयो। वाइदो करे न अचण जी सज़ा मिलियई। हिन एतिरी पंहिंजाइप मंझां चयो ॼण त हिन जी बीमारीअ विच जा कई परदा खणी छॾिया हुआ। मूं में वरी अचण जी हिमत न हुई। चित्रकार मूं ॾांहुं निहारण बिना चयो, अलाए जे उन सम्झण जी कोशिश में ई शायदि मुंहिंजे दिमाग़ जो को पुर्ज़ो हेठि मथे थी वियो। हिन ॻाल्हि खे चर्चे में लवाइण जी कोशिश कई। चित्रकारनि जे दिमाग़ जा केतिरा ई पुर्ज़ा हेठि मथे हूंदा आहिनि। मेहरू बि खिलण जी कोशिश कई। हिन जे चहिरे ते ख़ुशी ऐं बहक मोटी आई। सुबुह जी सदा मलूक किरणनि वांगुरु हिन जे मुंहं जे उन रंग खे ॾिसण लाइ ऐं छा न करण लाइ तयारु हुउसि। चित्रकार खे कंहिं उन ख़्याल में ॾिसी मेहरूअ पुछियसि, छा पियो सोची? जी जी कुझु बि न, हिन कूड़ ॻाल्हाईंदे चयो। सूरत हाल नामुमकिन आहे, उन करे उन ते मग़ज़ खपाइण सां पाण थकाए विझंदे। मेहरूअ उहो अहिड़ी सादगीअ सां चयो जो चित्रकार खां छिरिक निकिरी वियो। हूअ त हिन जे अंदर ताईं पेही वई हुई ऐं हिन कुझु शकी नज़रुनि सां मूं ॾांहुं निहारे वरी नज़रूं फेराए छॾियूं हुयूं। सूरत हाल सिर्फ़ु इहा आहे त आउं तोखे रोज़ु हर घड़ी पंहिंजे अॻियां खिलंदो चित्र कढंदो, कॾहिं कॾहिं रोअंदो बि ॾिसणु घुरां थी। उनखां वधीक कुझु बि न। मुंहिंजी उहा आरज़ू निहायत सादी सूदी आहे। उन में ॿिए कंहिं बि जज़्बे खे दख़ल कोन्हे। उहो चवंदे मेहरू हिकु अजीब मुर्क सां मूं ॾांहुं निहारियो। पोइ हिन प्रोफेसर खे मुखातिबु थींदे चयो, अव्हां खां मूंखे हिकिड़ो अंजाम घुरिजे। हिकिड़ो अंजाम? ॿ छो न? प्रोफेसर मूं ॾांहुं निहारींदे ॻाल्हि जी ॻोराण खे घटाइण लाइ चर्चे तौरु चयो, चङो ॿ अंजाम ॾियो। हिकु त ही अव्हां जो लाॾलो मुंहिंजी सोरठ खे चित्रकारी सेखारण लाइ रोज़ु असां वटि ईंदो। ॿियो त छा? प्रोफेसर वरी बि मूं ॾांहुं निहारियो, पर मूं ॼण त संदन गुफ़्तगू ॿुधी ई कान पए। ॿियो अंजाम कंहिं मुनासिब वक़्त ते घुरंदुसि। चइबो त डेमोक्लिस जी उहा तलवार मुंहिंजे मथां लड़कंदी रहंदी। प्रोफेसर वरी बि ॻाल्हि खे चर्चे में मटाइण जी कोशिश कंदे चयो, अहिड़नि चरियनि जो पापा हुजण में उहे ई नुक़सान आहिनि। मेहरूअ खिलंदे चयो, कीअं जानी? सही थी चवां न? हिन पहिरियों भेरो मूंखे मुखातिबु थी उहे लफ़्ज़ चया ऐं जानी लफ़्ज़ में ओतिल प्यार जो पहिरियों भेरो छेद न करे सघियुसि। हिन वरी चित्रकार जे वारनि खे छेड़ींदे चयो, ऐं हिन खे ॾिसो न, ॼण त रेलवे में सफ़र कंदे टिकट विञाइजी वई अथसि ऐं उन फ़िक्र में आहे त हाणे अलाए जे छा थींदो। आउं बि हिन जे उन ई तजिए ऐं तशबीह ते मुरकण खां रही न सघियुसि। चङो आउं हलां थी। अवीं ॿई पीउ पुट पंहिंजी पंहिंजी दुनिया में पंहिंजी मख़सूस निजात ॻोल्हींदा था रहो। हीअ दुनिया एतिरी मुंझियल न आहे जेतिरो अवीं उनखे मुंझाइण जी कोशिशि था करियो। कीअं मिस्टर चित्रकार? हिन जे अखियुनि में अथाह प्यार हो, जंहिंजो हिकु ढड़ो किनारो त साम्हूं हो, उन जे पोयां ॿिए किनारे ताईं कहिड़ा कोन हुआ। उनखां हूअ या त बेख़बर हुई या बेपरवाह हुई। ओम शांति, ओम शांति। चित्रकार बि उन अथाह प्यार जो फ़क़ति हिकिड़ो किनारो ॾिसी रहियो। हू बि उन्हनि कुननि खां बेपरवाह हो। हिन जी मुर्क में शरारत सां गॾु ख़ुदि सुपुर्दगी हुई। आ जानी त हलूं, हीउ हाणे वरी बीमार न थींदो। मेहरूअ जी ज़िंदगीअ जा नियम बदिलजंदा विया। आउं हिकु पथर जे मुजस्मे वांगुरु हिकिड़े ई हंधि बीठल रहिजी वियुसि। सुबुह जो अचण सां मेहरू हिन सां गॾिजी गुलनि जे रंगनि जाचण, पखियुनि जे आवाज़नि खे नकुल करणु, रिकॉर्ड ॿुधणु, लाइब्रेरी मां किताब चूंडण में मसरूफ़ थी वेंदी हुई। मूंखे ईअं महसूसु थींदो हो त उहो केॾी महिल अणल खे अंदाज़ में हिन खे ॾिसण ऐं घूण लॻंदी हुई। उन्हनि नज़रुनि में जेकी कुझु हो उनखे सम्झण जी कोशिशि बि मूं छॾे ॾिनी हुई, छाकाणि त उन्हनि नज़रुनि में को बि न्यापो न हूंदो हो, को बि ॾोरापो न हो। फ़क़ति हिकु क़िस्म जी तस्कीन जो अहसासु हो। हिन दुनिया खां बैदि मुंहिंजे अहसास जे दाइरे खां बिन ॿाहिरि। कंहिं गुल में जेकॾहिं का नई पनखिड़ी या गौच ॼापंदो हो त उन जे रंगनि ते हू ज़िद कंदा हुआ। हूअ ज़िद कंदी हुई त हू उन ई रंग खे कैनवस ते चिटे ॾेखारे, ऐं हू जॾहिं उन रंग खे चिटींदो हो तॾहिं भेट कंदे कंदे हूअ कूड़ पचाणी चवंदी हुई, ग़लति
बिल्कुलु ग़लति। हू वरी ॿीहर रंग चिटींदो हो। हिन में वाक़ई वॾी ॾात हुई। रंगनि में उहो अहिड़ो वेछो वीछो पैदा करे ॾेखारींदो हो ॼण त रोशनीअ जा समूरा रंग हुन खे सारिया पिया हुआ। हिन सोरठ खे चित्रकारीअ जा सबक़ ॾियणु शुरू कया, तॾहिं बि उहा हिन जे रंगनि खां वधीक अणलिखे अंदाज़ सां हिन खे ई ॾिसंदी रहंदी हुई। सोरठ जे कॉलेज वञण खां पोइ हू अक्सर कार में चाढ़े दस्तकारियुनि, तारीख़ी अजाइबनि, कोरियस जे दुकाननि जा सैर करणु निकिरी पवंदा हुआ ऐं कुझु न कुझु ख़रीद करे मोटंदा हुआ। अक्सर ईअं थींदो हो जो हूअ मूंखे चवंदी हुई, जानी अॼु आउं नंढी गाॾी खणी थी वञा, कुझु ख़रीदारी करणी आहे। ऐं जॾहिं उहा ड्राइविंग सीट ते वेही हिन खे पासे में विहारींदी हुई त मुंहिंजे दिलि में अजीब हसद पैदा थियणु लॻंदो ऐं घड़ीअ लाइ मुंहिंजे अंदर में सुतल कारीहर जाॻण जे लाइ जाखोड़ करणु लॻंदो हो। पर हिन जे मुंहं में फ़रिश्तनि जहिड़ी मासूमियत ॾिसी वरी सुम्ही पवंदो हो। हिन मूंखे पंहिंजी दुनिया में रहणु ॾिनो हो। उहा ई मुंहिंजे लाइ वॾी वथ हुई। अलबत हिकिड़ी नई ॻाल्हि मुंहिंजे लाइ ॼण त कंहिं वाहरूअ जी वाहर बणिजी आई। सोरठ में हिकु अजीब तब्दीली अचणु लॻी हुई। शुरू में त उहा महिरूअ जे चवण ते हिन खां सबक़ वठंदी रही, पर पोइ हिन में ॼण त हिकु ज़िद उभिरी आयो। उहा सभु कुझु छॾे मूं वटि हली ईंदी हुई ऐं अजीब नज़रनि सां मूंखे घूरणु लॻंदी हुई। बाबा, अव्हां एतिरा माठ छो आहियो? हिन कहिड़े ॾींहुं सुवालु कयो। आउं माठ? बाबा, मूंखे चित्रकारीअ खां नफ़रत थियणु लॻी आहे। आउं कान सिखंदसि चित्रकारी। हिन ज़िद कंदे चयो। पुट, उहो तूं पंहिंजी अम्मा खां पुछ। अम्मा खे त फुर्सत ई कान्हे। मूं उहो सम्झो त उहा माउ जे प्यार में ॿिए कंहिंजे शरीक थियण ते नाराज़ हुई। मूं नथे चाहियो त मुंहिंजे हिननि ॿिनि मुहबतुनि जे विच में को टकर थिए। चरी नथी, उहो त सॼो वक़्तु तुंहिंजे लाइ वक़ुफ़ु कंदी थी रहे। तुंहिंजे लाइ त उहो कॾहिं बि मसरूफ़ न आहे। मूंखे सम्झाईंदे चयो। न बाबा, बाबा जी, हीअ अम्मा खे छा थींदो थो वञे? हूअ माउ जे हिन नए प्यार खे सम्झी न सघी हुई। मूं पहिरियों भेरो हिन में मुदाफ़त जो जज़्बो उभरंदो ॾिठो, पर मूं हिन खे मुंझाइणु न थे घुरियो। कुझु बि त न, हूअ त पाण हाणे वधीक ख़ुशि रहणु लॻी आहे। मूं कुझु चवणु चाहींदे बि सोरठ खे उन नए अज़ाब खां बचाइण ते घुरियो। बाबा, ॻाल्हि ख़ुशीअ जी कान्हे, ॻाल्हि मुंझारनि जी आहे। अवी साण ॻाल्हायो छो नथा? हिन बि कुझु चवण ते घुरियो, पर मूंखे अज़ाब खां बचाइण ते घुरियो। छा बाबति? चित्रकार बाबति। हिन मुख़्तसिर जवाबु ॾिनो। हूअ पंहिंजे जज़्बनि जो पाण छेद करे सघे थी पुट। तूं परेशान न थी। मूं पाॿो अम्मा खेसि अज़ाब मंझां कढण जी कोशिशि कंदे चयो। मूंखे परेशानी कान्हे बाबा, मूंखे ॾाढो डपु थो लॻे। अम्मा लाइ, अव्हां लाइ, मूं लाइ। असांजे घर जे मुहबतुनि में विछा पवणु लॻा आहिनि। जज़्बनि जा विछा हिकिड़ो भेरो पैदा थी पवनि त पोइ कंहिं फट फुरड़ीअ वांगुरु छुटण जे बावजूदि पंहिंजा निशान छॾे था ॾियनि। बाबा, हूअ मुंहिंजे भाकुर में अची सुॾका भरे रोअणु लॻी। पहिरियों भेरो आउं बि रोई वेठुसि। उन रोअण असांजी कुर्बतुनि खे हिकु नओं रंग बख़्शे छॾियो, मुदाफ़ियत जो, पाण खे विछनि खां बचाइण जो। तूं फ़िक्र न कर पुट, आउं अंजाम थो करियां त आउं तुंहिंजी अम्मा सां हिन सॼे मामले ते ॻाल्हाईंदुसि। आउं नथो सम्झां त असां में के विछा पैदा थी पिया आहिनि, या जेकॾहिं पैदा थिया आहिनि त उहे कंहिं ज़ख़्म वांगुरु वधी कंहिं मरहम जा घुरिजाऊ आहिनि। पर तॾहिं बि तुंहिंजे इत्मीनान लाइ आउं साणसि ॻाल्हाईंदुसि। सोरठ कुझु वक़्तु ईअं सुॾकंदे पंहिंजे कमरे में हली वेई। आउं पंहिंजे अंदरि ऐं ॿाहिरि मौजूदु जज़्बनि जे हवाउनि खे सम्झण लाइ बाग़ीचे ॾांहुं लही आयुसि ऐं दरवाज़े खां थोरो अंदरि बाग़ीचे जे अॻियां सोपारीअ जे वण जे मखरू ते टिकुंडियुनि शाखुनि अॻियां मूं अहिड़ो मंज़रु ॾिठो जंहिं पहिरीं भेरो मूं में उहो अहसासु पैदा कयो जेको सख़्तु बुख़ार जे हालत में ॻोठ वारे वाह में ॿुॾण वक़्तु महसूसु कयो हुउमि। मुंहिंजो ज़हन घुमाटिजी वियो। घड़ीअ लाइ समूरो बाग़ीचो मूंखे कंहिं वाचूड़े वांगुरु, फरमोटी वांगुरु फिरंदो महसूसु थियो। मूं ईअं भायो त आउं कंहिं कुंड में फाथल ॿेड़ीअ वांगुरु घुमाटिजी कंहिं पाताल में ग़रक़ थियण वारो हुउसि। साम्हूं महिरू हुई। हुन जे अॻियां ॿ शख़्स बीठल हुआ, हिकिड़ो चित्रकार, ॿियो नूरल। महिरूअ जे मुंहं ते जेको अहसासु हो उनखे सम्झणु मुमकिन न हो। उहा नूरल खे ईअं ॾिसी रही हुई ॼण कंहिं रुञ में डोड़ंदड़ मांदी हरणीअ खे बिल आख़िर पाणी नज़र अची वियो हो।